अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी टंडो जाम जे ॻोठ हारून शेख आमद थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾ सबब बेघर थियलनि खे ठहराए ॾिनल घरनि जो जाइज़ो वरितो। बिलावल जे आमद दौरान ॻोठाणनि केनाल नामंज़ूर जा नारा बि हयां। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे टंडो जाम जे ॻोठ हारून शेख आमद थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾ सबब बेघर थियलनि खे ठहराए ॾिनल घरनि जो जाइज़ो वरितो। बिलावल जी आमद दौरान ॻोठाणनि केनाल नामंज़ूर जा नारा बि हयां। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी टंडो जाम जे ॻोठ हारून शेख आमद थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾ सबब बेघर थियलनि खे ठहराए ॾिनल घरनि जो जाइज़ो वरितो। बिलावल जी आमद दौरान ॻोठाणनि केनाल नामंज़ूर जा नारा हयां। अहम ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी टंडो जाम जे ॻोठ हारून शेख आमद थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾ सबब बेघर थियलनि खे ठहराए ॾिनल घरनि जो जाइज़ो वरितो। अहम ख़बर आहे टंडो जाम मां बिलावल जी आमद दौरान ॻोठाणनि केनाल नामंज़ूर जा नारा बि हयां। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी टंडो जाम जे ॻोठ हारून शेख आमद थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर जुनेद भट्टी खां। जी जुनेद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी टंडो जाम लॻ ॻोठ हारून शेख में आमद थी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं नौजवान अॻवान रावल शर्जील इनाम मेमण बि पिणु मौजूदु हुया। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो आहियां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी PS एकट खेसाना मोरी लॻ ॻोठ हारून शेख पहुचण ते PP जियालन ऐं ॻोठ जी अवाम गुलनि सां वरखा करे शानदार इस्तक़बाल कयो आहे। मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो आहियां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बरसात सबब बेघर थियल मुतासिरनि खे सरकार जी सरकार सां ठहिरायल घर जो जाइज़ो वरितो आहे ऐं मुतासिर ॻोठाणनि सां मुलाक़ात बि कई आहे। जॾहिं त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खेसाना मोरी बाद रावकी लॻ ॻोठ झंडो खोसो में बि बरसात मुतासिरनि ॻोठाणनि सां बि घरनि जो जाइज़ो ठहिरायल घरनि जो जाइज़ो वठंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी आमद दौरान सिक्योरिटीअ बि फुल सख़्त इंतज़ामात कया विया आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो आहियां त बिलावल भुट्टो जी आमद दौरान ॻोठाणनि पारां केनाल समूरा नामंज़ूर जा पिणु नारा लॻाया विया आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी जुनेद अपडेट करण लाइ।